आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, गढ़ यासीन मां असां ख़बर शामिल कंदा हलूं त गढ़ यासीन जे जखरा हाउस ॻोठ मिसरी वाहण ते जखरा बिरादरी जो कठ ॻोठ जे मुअज़्ज़ज़ लियाक़त अली जखरो जी मेज़बानी ऐं डेरा मुरादो जमाली खां आयल मीर ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जखरो अबड़ो जी सदारत में थियो। इजलास में वडेरो इल्ताफ़ ख़ान जखरो, वडेरो वलीदाद जखरो, अगूणू डीओ ऐं जखरा बिरादरी जो मुअज़्ज़ज़ शफ़ी मोहम्मद जखरो, वडेरो ज़ुल्फ़कार जखरो, जखरा वेलफेयर एसोसिएशन अगवान उस्ताद बशीर अहमद जखरो समेत ॻोठ सालार जखरो, ॻोठ अमन ख़ान जखरो, ॻोठ दड़ी जाकरी ऐं ज़िले लाड़काणा, शिकारपुर, रतोदेरो तोड़े सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां बिरादरी जे वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। इजलास में तय कयो वियो त आगा सिराज ख़ान दुरानी, आगा शिजा ख़ान दुरानी ऐं दुरानी ख़ानदान जा सभु वॾा असां तोड़े शहर जा वॾा ऐं मालिक आहिनि। उन्हनि ॾांहुं लड़ी वञी कोट दुरानी ऐं लियाक़त जखरो जे दरमियान पैदा थियल ग़लतफ़हमियुनि खे दूर कयो वेंदो। नाज़रीन, बिरादरीअ जे कठ में शामिल मुअज़्ज़ज़ीन सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, पाण ॿुधो बि लियाक़त भाउ जो बकौल गवर्नमेंट जे त इंक्रोचमेंट जे तरफ़ों असां कयो आहे, पर असल इंक्रोचमेंट न आहे, हिते सियासी मुखालफ़त आहे। ॿियो त असां जेकॾहिं बिरादरी खे गॾु कयो आहे, सारी असांजी जखरा क़ौम या अबड़ा क़ौम गॾु थी आहे, उन मंझि इहो डिसाइड थियो आहे त असां वेही करे आगा सां ॻाल्हाईंदासीं त बाबा छो असां इहा ज़्यादती थिए, वोट बि असां ॾियूं ऐं असां तुंहिंजी हर ॿांह ॿेली थियूं, पर तूं असांजा उथी करे जेकॾहिं घर ड्राहे त असां उनखे छा कयूं। लिहाज़ा उन लाइ कोशिशि कंदासीं त असां आगा साहिब सां वेही करे इन जो मसइले जो हल कढूं। साईं इहो ॿुधायो त हीअ तव्हां जेतिरे क़दुरु हिन शइ जी ऑब्ज़र्वेशन कई, गौर कयो त हीअ जेको एसी साहब एक्शन वरितो आहे उहो निज गवर्नमेंट जो मैटर आहे या हिन में दुरानी ख़ानदान बि इन्वॉल्व आहे? ज़ाहिरनि त हाई कोर्ट जो ऑर्डर आहे, पर अंदरूनी जेको ॿुधण में अचे थो उहो आगा खां साहिब जी इहो मैटर आहे। बहरहाल वरी बि असां इन मसइले खे हल करण जी कोशिशि में आहियूं, अलाह कंदो बहितरु थींदो। अॼु असांजो उमेदु आहे त हुन सां वेही टाकिंग थींदी, उन खां पोइ ख़बर पहुची वेंदी त छा मामिलो आहे। जेको केस थियो आहे, जेका FIR बि थी आहे, उन हवाले सां अव्हां छा चवंदो? उहो असां इहो चवंदासीं त असां ते ज़ुल्म कयो वञे थो ऐं ग़लति थी आहे। छो त बाबा हिकिड़ो तव्हां ड्राहे बि वियो, तव्हां वरी उथी करे FIR बि असांजे मथां कयो था, या अञा अॻिते बि हाई कोर्ट में बि तव्हां जेकॾहिं वञो त इहा असां सां ज़्यादती आहे। बाबा तव्हां ड्राहियो आहे, ड्राइण खां पोइ तव्हां छाजे लाइ असांखे FIR कयो था? जेकॾहिं FIR करनि था त इहो सियासी असां सम्झंदासीं मैटर आहे, इहो इन लाइ न आहे। बाक़ी जेकॾहिं इंक्रोचमेंट हुई त तव्हां पंहिंजो दीवार बि ड्राही, सभु कुझु करे वियो, त FIR छो थी? इहा ज़्यादती आहे ऐं ज़्यादती थिए थी असां सां। कल्ह जेको टियूनी जेका एसी साहब जेको अटैक बि कयो, एक्शन वरितो, त उन में कुझु ॻोठाणनि जे तरफ़ां गाॾी ते पथराव थियण जूं बि ख़बरूं आयूं, अहिड़े इहा वाक़ई हक़ीक़त हुई या कूड़ो इल्ज़ाम हणी पिया? दोस्तो, इहो ख़ाली इल्ज़ाम आहे। छो त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे जेकॾहिं पुलिस बि हेॾी आहे ऐं उन खां पोइ पथराव थिए? पथराव कोई बि न आहे थियो, इहो सारो असां ते इल्ज़ाम आहे ऐं असांजे मथां इहो इल्ज़ाम मड़ियो वञे थो। छो त हिकिड़े तरफ़ हणनि था, ॿिए तरफ़ खणनि था। हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे जॻह जी, अव्हां छा जाइज़ो वरितो आहे त वाक़ई बि इंक्रोचमेंट में अचे थी या न? इहो त नथा चई सघूं, छो त मां हितां जो एतिरो वाक़िफ़ न आहियां। बहरहाल रोड खां घणो परे आहे, तव्हां बि ॾिसो था, मूं बि ॾिसां थो त रोड खां परे आहे। पर हाणे जेकॾहिं हू ज़्यादती कंदा त बाबा हू 500 फुट ते बि खणी वेंदा त चवंदा इंक्रोचमेंट आहे। बहरहाल इहो रोड खां परे आहे, इंक्रोचमेंट नथी थी सघे, जाइ जेकी आहे। साईं इहो ॿुधायो त हीउ जेको एक्शन वरितो आहे एसी साहब, उहो थ्रू कोर्ट जे ऑर्डर ते वरितो आहे, त अव्हां पंहिंजे इजलास में उन कानूनी पेचीदगियुनि जो बि त जाइज़ो वरितो हूंदो? असां कोशिशि कंदासीं ऐं हिन वक़्तु असां ॻाल्हि खे उलझाइण नथा चाहियूं, असां सुलझाइणु चाहियूं था। पर जेकॾहिं न त पोइ बाद में इहो बि असांजे लाइ ऑप्शन खुलियल आहे, इन जे लाइ कोशिशि कंदासीं। असल में साईं वाक़ियो एसी साहब चए थो त इंक्रोचमेंट आहे, पर असां एसी साहब खे अर्ज़ु कयोसीं त इंक्रोचमेंट आहे त पूरे शहर जे लाइ आहे, सिर्फ़ु असां ग़रीब माण्हू ऐं ॿजड़े वारा माण्हू आहियूं। जेकॾहिं इंक्रोचमेंट आहे गवर्नमेंट जो ॻोल्हा त सॼे शहर खे कयो त पोइ असां बि वेठा आहियूं। बाक़ी हिकु तरफ़ो फ़ैसिलो कयो था, इहा सुठी ॻाल्हि न आहे। साईं हाई कोर्ट जो ऑर्डर वाक़ई आहे, असां ई कोर्ट वियासीं, असांजो नालियुनि जो पाणी बंदि थियो, उनजे करे एसी साहब हुयो जेको पहिरियों पंहिंजो कलोड़ो साहब,
उन जे ज़माने में असां वियासीं, पोइ असां उतां नोटिस वठी आयासीं, SDM खे ॾिनोसीं असां AC साहिब खे, कलोड़ी साहिब खे, पोइ चुप थी वई। पोइ असां केस जी पैरवाई न कईसीं, हली हली केस जेको आहे त इहा लेटर अची वियो आहे, पर हुन कोर्ट जे ऑर्डर में जेको लिखियलु आहे त उहो DC साहिब खे रिपोर्ट जे लाइ लिखियलु आहे, ड्राइण जो हुन में को ज़िक्र कोन्हे का। असांखे जेको ज़रिया ॿुधाइनि था त उन मां असांखे इहा मालूमात पई आहे त जेको दुरानी साहब आहिनि उन्हनि पंहिंजे सर्वे नंबर जे हवाले सां एप्लीकेशन त ॾिनी हुई, पर जेके लियाकत साहब आहे उन माना पंहिंजो ॻोठु ई जेको आहे उहो गवर्नमेंट जे रिकॉर्ड ते आणण लाइ एप्लीकेशन ॾिनी, जंहिंमें हू ख़ुदि पाण माना जेको आहे फाथो आहे। कोर्ट दुरानी जे तरफ़ां इहा ॻाल्हि ॿुधण में अचे थी त हू चवंदा असांजो को बि इन शइ में को अमल दख़ल न आहे। ॾिसो न, असांजो ॻोठु जेको आहे त शहर जे विकस आहे ऐं उन जे करे असांजो ॻोठु पूरो कची आबादी स्कीम जे तहत असांजे पूरे ॻोठ खे संतान, सिर्फ़ु मूंखे न आहिनि, पर जेकॾहिं दुरानी साहिब जन असांजा वॾा आहिनि, पर जेका उहा शइ चाहिनि था त असांखे कोई इतराज़ कान्हे। अहिड़ी मां लिखत अगरि सिजाज ख़ान खे माना पंहिंजे वकील जे थ्रू, मोहम्मद अली शाह जे थ्रू मां उहा लिखत करे अछे पने ते मां हुनखे सयूं ॾिनियूं त बाबा हे शयूं तव्हां जूं असां बि बचायूं, हुन दरख़्वास्त में क्लियर लिखियलु आहे त असां तव्हांजा बचायूं ऐं तव्हां असांजा वॾा आहियो। मां इहा क्लियर एप्लीकेशन सही शनाख़ती कार्ड काढी उन्हनि जे वकील खे मां ॾेई छॾी आहे। इहो ई मौक़ो हिन वक़्तु जेको हिते तव्हां पंहिंजे बिरादरी जा माण्हू घुराया आहिनि त उन में तव्हां जेको तइ कयो आहे या इजलास थियो आहे उन में छा ॻाल्हियूं तइ थियूं? ॾिसो न, बिरादरी जा माण्हू इन जे करे घुराया आहिनि असां, त असां पीपल्स पार्टीअ खे वोट ॾिना आहिनि ऐं अॼु खां पोइ हिते असांखे पीपल्स पार्टीअ सां हलणो आहे, पर पीपल्स पार्टी ख़ासि करे असां आगा सिराज खान सां हलंदासीं। छाजे करे जो असांजो पाड़े जो अमीर आहे ऐं असां नंढा थी उन्हनि जे दर ते थिया आहियूं ऐं असांजो हाणे बि पूरो ई शौक़ु आहे असांजो त आगा सिराज खान सां हलंदासीं। मां इन जे करे बिरादरी घुराई आहे त असांखे आगा साहिब सां हलणो आहे ऐं अलाह कंदो आगा साहिब मुंहिंजी हिन मीडिया जे थ्रू ख़बर ॿुधंदो त असां ते हथु रखंदो शफ़क़त जो, ऐं असां उन जा ई माण्हू आहियूं, उन जा रहंदासीं। बिला शक आगा साहिब असांखे धिका ॾींदो, असां वरी बि आगा साहिब ॾे ईंदासीं। हीउ जेको लियाकत साहिब मसइलो थियो आहे इन जे प्रॉपर्टी जे हवाले सां, त उन में चूंकि जेको आगा साहिब या कोर्ट दुरानी जे तरफ़ां ॻाल्हि अचे थी त उहे पंहिंजी इन्वॉल्वमेंट जी डिनाय कनि था, चवंदा असांजी का बि इन्वॉल्वमेंट कोन्हे का। तव्हां छा था सम्झो त उहे डायरेक्ट या इनडायरेक्ट इन मैटर में उहे इन्वॉल्व आहिनि? ॾिसो न, असां आगा साहिब ते इल्ज़ाम कोन आयो आहे, असां AC ते इल्ज़ाम था त उहो इहा नाजाइज़ी न करे। असां बाक़ी आगा साहिब जन मालिक आहिनि, हिन वक़्तु मिनिस्टर आहिनि, सभु हुकूमत बि मशीनरी बि हुननि जी आहे। जेकॾहिं आगा साहिब चाहींदो त इन ते नज़रसानी कंदो, AC खे बि चवंदो, DC खे बि चवंदो, असांजो मसइलो हल थींदो। लियाकत साहिब इहो ॿुधायो त जंहिं ते शुजा ख़ान जेको आहे ॿुधण में अचे थो त उहो एप्लीकेंट आहे सिविल में या कंहिं ॿियनि इदारनि में, जंहिं सर्वे नंबर जी हुन दावा कई आहे त इहो सर्वे नंबर मुंहिंजो आहे, उन सर्वे नंबर ते का अॾावत थियल आहे तव्हांजो घर या तव्हांजी का उताक या को दुकानु उन एराज़ीअ में अचे थो, या तव्हांजो बिल्कुलु तव्हां सेफ़ आहियो? ॾिसो न, मां पहिरियों ई अर्ज़ु कयो इहो त आगा साहिब जन शहर जा मालिक आहिनि। असां कॾहिं बि दावा न कई आहे त असांजो सर्वे नंबर असांजा घर, जॾहिं असां चयोसीं बचायूं आगा साहिब जा, त असांजा साॼा सर्वे नंबर आहिनि, उहे आगा साहिब जा आहिनि सर्वे नंबर। सभु सॼो शहर बि अधु शहर जो वॾा हिकिड़ा रहंदड़ माण्हू आहिनि। हे असांजे विच में जेका ग़लतफ़हमी जेके पैदा कयूं आहिनि न, उहे विच वारनि माण्हुनि कयूं आहिनि। असांखे विच वारनि माण्हुनि जेको आहे त इहो असांखे वज़न कयो आहे आगा साहिब खे। असां वजाए असां चऊं था त असां आगा साहिब जा माण्हू, आगा साहिब जा बचाए। अहिड़ी मां लिखत अछे पने ते लिखी आगा साहिब जन खे ॾेई छॾी आहे, उन्हनि जे वकील खे, मोहम्मद अली शाह खे। हिन वक़्तु लियाकत साहिब इहो ॿुधायो जेको इजलास थियो इन में तव्हां छा तइ कयूं शयूं? इजलास इहो ई तइ थियो, मां पंहिंजी बिरादरीअ खे घुराए, सिंध बलोचिस्तान जा माण्हू घुमाइनि त असांखे आगा साहिब सां हलणो आहे ऐं आगा साहिब असांजो मसइलो आहे। असां उन जे पाड़े में वेठा आहियूं, असां उन जे शाम में वेठा आहियूं, असांखे कंहिंसां बि न आहे हलणो, असांखे आगा साहिब सां हलणो। मां इन जे करे बिरादरीअ खां पंहिंजी मोकल वठी आहे ऐं उन बिरादरीअ मूंसां भरपूर तावन कयो आहे त इहो तुंहिंजो सुठो फ़ैसिलो आहे ऐं आगा साहिब सां असां बि तुंहिंजे इलाइक़े जा माण्हू, तालके जा माण्हू, असांखे आगा साहिब सां हलणो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क़ाबिल एहतराम साईं कमांडो साहिबु, जीअं त हीउ जेको पंहिंजे बिरादरी जखरा बिरादरीअ जो लियाकत साहिब वटि कठु थियो आहे, उहो इन करे थियो आहे त असांजो आगा साहिब बि वॾो आहे ऐं असांजे लाइ उहो बि मोहतरम आहे ऐं हीअ त हुनजा पंहिंजा जेके आहिनि से बचा आहिनि। सो इन जे करे असां सभु ॿाहिरि विच थरा थी करे इन जे मौक़ुफ़ खणी आया आहियूं त असां पंहिंजे तरफ़ां तुंहिंजे तरफ़ां सभु शइ आगा साहिब ॾे खणी वेंदासीं
झोली झलींदासीं, जेको बि हूंदो उहो वॾो आहे असांजो ख़्यालु कंदो ऐं असांजी बिरादरी जो मान मथां कंदो। इन हवाले सां सॼी इन ॻोठनि जा ॿ ज़िलनि जा जेके दोस्त असां वटि गॾु थिया आहिनि ऐं उन हवाले सां असां इहो ई मौक़ुफ़ खणी आया आहियूं त पाण में गॾु थी करे ही बि आगा साहब बि असांजो अमीर आहे ऐं असां हुन ॾे पंहिंजो मौक़ुफ़ खणी ईंदासीं। लियाकत साहब जो जेके बि कमियूं कोताहियूं थियूं आहिनि लियाकत साहब खां थियूं आहिनि, जेके बि विच वारनि करायूं आहिनि उहे असां उन जो दूरि करणु चाहियूं था पिया। असांजो साईं मोहतरम इहो नाज़रीन खे ॿुधायो त असल मसइलो छा आहे, कहिड़े मसइले ते तव्हां आगा साहब सां मिलणु चाहियो? असुलु मसइलो इहो आहे त लियाकत साहब जी जेके कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके ॿुधियूं वयूं आहिनि मीटिंग में, जेके मसइलो ॿुधायो वियो आहे त कुझु कमियूं पेशियूं दूरियूं लियाकत साहब जूं आहिनि जेके असां उन्हनि जे तरफ़ां उहे दूरि करणु चाहियूं था पिया, जेको सभु बिरादरी गॾिजी करे उन ॾे वेंदासीं। आगा साहब जिन ॾे असांजा वॾा आहिनि। ॿुधण में आयो आहे त हीअ जेका इंक्रोचमेंट जे हवाले सां गवर्नमेंट जेतोणीकि एक्शन वरितो आहे, आगा साहब वारनि छा कयो आहे उन सां, उहो थोरो महिरबानी करे ॿुधायो। उहो त हिकिड़ो गवर्नमेंट जो कानून पास थियो, हाई कोर्ट पास कयो आहे, उन में त बिल्कुलु आगा साहब वारनि जो कुझु कोन्हे, उहो त जेको आहे सो गवर्नमेंट उन ते कयो आहे। पर हीअ इकट्ठ असां जेके दूरियूं थियूं आहिनि उन खे हल करण जे लाइ थियूं आहिनि। असांजो सभिनी जो बिरादरी जो इकट्ठ जेके बि दोस्त गॾु थिया आहिनि, चङा सभिनी ॻोठनि जा सभु अमीर आहिनि, उहे गॾु थिया आहिनि त इन मौक़िफ़ ते थिया आहिनि। साईं शफ़ी साहब इहो ॿुधायो अवां महिरबानी करे नाज़रीन खे बि त हीअ इंक्रोचमेंट में वाक़ई अचे थी प्रॉपर्टी या न? उहो त SDM साहब वारा जेके आहिनि से बाला ऑफिसर्स DC साहब वारा बहितर सम्झनि। जी सर, अवां जेको आहे जखरा वेलफेयर एसोसिएशन जे हवाले सां हिते रिप्रेज़ेंटेशन आहे अवां जी, या एज़ ए पंहिंजे ॻोठ जे हवाले सां एज़ ए मुअज़्ज़िज़? एज़ अ जखरा बिरादरी जी हैसियत सां आहे, तनज़ीमी हवाले सां बि ज़रूरु गॾु आहियूं, पर जखरा बिरादरी सभिनी ॻोठनि जा चङा मुड़ुस गॾु थिया आहिनि। इन में लाड़काणी ज़िले जा बि आहिनि, शिकारपुर जा बि आहिनि, जेकाबाद जा बि आहिनि, सभु जखरा बिरादरी ऐं कुझु अबड़ा बिरादरी गॾु थी आहे असां सां। जखरा वेलफेयर एसोसिएशन आहे सही? बिल्कुलु आहे साईं, उनजो बिल्कुलु वजूद बि आहे, उनजो असांजा रिप्रेज़ेंटेटिव बि आहिनि, बिल्कुलु जखरा एसोसिएशन आहे। अवां बि हुन में कमु कयो था? एज़ अ मेंबर थी करे कमु कयूं पिया, एज़ अ मेंबर थी कमु कयो, उहिदो कोन्हे को। वालेकुम, सभ खां पहिरियों आउं थोराइतो आहियां जो तव्हां असांखे टाइम ॾिनो आहे। असुलु मसइलो आहे जो लियाकत साहब जेको मसइलो थियो शुरूआत में, असांखे कल्ह ख़बर पई त कोई का ड्रा टूअ थिए पई, पोइ असां हुन हमदर्दी तौर ते अची हिते गॾु थियासीं, वरी मालूमात बि वरिती आहे। असल में थोरी ग़लतफ़हमी थी आहे जेका आहे सो उनजे करे सॼो मसइलो थियो आहे। असां उनजे लाइ लियाकत वटि सभु अची दोस्त अंदरूं ॿाहिरूं अची गॾु थिया आहियूं। तव्हां जेका सो जीअं त आगा साहब जन असांजा वॾा आहिनि, ज़िंदगी उन्हनि सां वॾनि खां गुज़रंदी अचे थी असांजी, हींअर बि असांजा वॾा आहिनि, जंहिं करे असां हुनजे विच में जेका ग़लतफ़हमी या थी आहे कुझु माण्हुनि जेका त उहा असां ख़तमु करणु चाहियूं था। पोइ असां लियाकत साहब खां जिन ॻाल्हि ज़ोर न पूरी बिरादरी ऐं हुन बि असांजी ॻाल्हि खे मान ॾिनो आहे त जीअं बिरादरी मूंखे चवंदी मां उहो ई कंदुसि। आगा साहब वॾो जेको पाण आहे सिराज ख़ान चवंदो त पहिरियों घर मुंहिंजो कोट दौरानी आहे, ॿियो घर मुंहिंजो लियाकत जो घर आहे। हाणे उन विच में का ग़लतफ़हमी जे करे कुझु मसइलो पैदा थी पियो, असां हुन ग़लतफ़हमी खे दूरि करण जे लाइ सभु ॿाहिरि अची गॾु थिया आहियूं। आगा साहब हिन जे विच में ग़लतफ़हमी हाणे ख़तमु कजे। साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम, इहो इजलास जेको आहे पंहिंजी बिरादरी जखरा बिरादरी जो थियो आहे ऐं इंशाअल्लाह जेका असां इहा कोठ कई आहे, 5 माण्हू गॾाया आहिनि। आगा साहब जन असां ते महिरबानी आहिनि, नाराज़ आहिनि, नंढे कोंढे शफ़क़त हथ ॾिनो अथऊं, असांखे पालींदा रहिया आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे अलाह कंदो अहिड़े इख़्तिलाफ़ न ईंदा ऐं असां पुरअमन शहरी ऐं इंशाअल्लाह आगा साहब जा ई रहंदासीं, आगा साहब जा आहियूं बि, अलाह कंदो अहिड़ो मसइलो न थींदो। इन करे पंहिंजी बिरादरी हम सलाही थी आगा साहब सां मिलंदासीं, जेका बि नोयत हूंदी अलाह रसूल कंदो दूरि थी वेंदो, अहिड़ो वक़्तु नोयत न ईंदो जो बरख़िलाफ़ अचे। अहिड़ी शइ तय कोन थी आहे, इहो ई तय कयो वियो आहे त आगा साहब ॾे पंहिंजी बिरादरी जा के 5 मोतबर चङा मोकिलियऊं ऐं उनखां असां अर्ज़ु रखी पुछूं त मसइलो केतिरे क़दुरु गंभीर आहे, छा आहे, ठहण जहिड़ो आहे न आहे। इहो ई मसइलो आहे, को ड्रा ड्रूअ थी आहे SDM जे मार्फत का DC जे मार्फत, असांजी बिरादरी चए वेंदी असां सां नाजाइज़ी आहे, छो न आगा साहब खां पुछा कजे त हे जो ॻाल्हि सची आहे न आहे सची, केतिरी ॻाल्हि में सदाकत आहे, मिलणु जुलणु भलो आहे, असांजो वॾो आहे, उन सां ज़रूरी आहे मिलिजे झिलिजे त हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी। जेको बि नाजाइज़ हूंदो उनखे बहामदी अर्ज़ु करे ठाहींदासीं। असां चङनि जो त इहो ई कमु आहे, ठाहिणु ड्राइणु त कोन्हे को, असां त इहो ई था भाइरनि खे बि अर्ज़ु कयूं। वरी जेकॾहिं लंघे हलियासीं आगा साहब वटि बि बहामदी इहो ई अर्ज़ु कंदासीं त असांजी बिरादर सां जेका बि शइ आहे त छो न पाण में ठही वञूं, ॿियो त को अहिड़ो कोन्हे को मसइलो। साईं असल में असांजो जे ॻोठ मिसरीवाण में जेको बिरादरी जखरा बिरादरी जो इकट्ठु थियो आहे त भाऊ लियाकत अली जखरे सां जेका बि तव्हां सोशल मीडिया ते ॾिठो जेको बि मसइलो थिए पियो ज़मीननि जो या बंगलनि जो या जॻह प्रॉपर्टीअ जो, त आगा साहब वारनि जो चवणु आहे त बाबा इहे मिल्कियतूं असांजूं आहिनि ऐं असांजे भाउ जो चवणु आहे त बाबा इहे मोरसी मिल्कियत आहिनि असांजूं, असां 2 ॾाड़नि खां वठी हिते रहाइश पज़ीर आहियूं, हिते रहूं था। सो असां सां जेकर इहा नाजाइज़ी थिए थी जेको आहे सो
पोइ इन मसइले में जखरा बिरादरी असांजो चङो आहे, मीर साहिबु बलोचिस्तान खां कई आयो आहे, उहो बि आयो आहे, ऐं बिरादरी जा तक़रीबन 11 ॻोठनि जा जेके बि चङा असां हिते गॾु थिया आहियूं, उन्हनि जो बि इहो चवणु आहे त बाबा 5 माण्हू कमेटी ठाहे हली आगा साहिब सां मिलिजे त साईं कहिड़े क़िस्म जी कावड़ कसूर आहे, कीअं आहे, तव्हांजा बच्चा आहिनि, तव्हांजे शहर में रहनि था, सियासी वाबस्तगी बि तव्हां सां ई आहिनि, ऐं इन मसइले ते जेकर वेही ॻाल्हियुनि ज़रिए को हल कजे ऐं कढिजे त जेकर बहितरु थींदो। सो इन जे लाइ बिरादरी जो मसइलो गॾु थिया आहियूं, जो ख़ैरु अलाह ख़ैरु कयो आहे। इहो साईं असुल त असां आगा साहिबनि जा वॉन्टर बि ऐं जेको आहे सो उन्हनि सां गॾु दुख सुख में हलणु, उन्हनि सां असांजा जेके वॾा हुया उन्हनि खां वठी अॼु ॾींहं ताईं असां उन्हनि जो को हिसाबु न आहे। पर हाणे कुझु ना इतफ़ाक़ियूं थी पयूं आहिनि, जंहिंजे करे असां लियाकत खे बि चयो आहे बिरादरी घुराई आहे त असांखे ख़ाननि सां गॾु हलणु खपे, ऐं जेके थोरा घणा मामलात आहिनि हिननि खे हल करणु खपनि। वॾा आहिनि, शहर उन्हनि जो आहे, ॻोठु उन्हनि जो आहे, मिस्री वाणो उन्हनि जो ई आहे, असां उन्हनि जा आहियूं, असांजा वॾा बि उन्हनि सां ई गॾु हुया, त की थोरियूं घणियूं ना इतफ़ाक़ियूं थियूं आहिनि, उन्हनि ते वेही वॾा आहिनि असांजा वेंदा ते लंघी उन्हनि ॾे, उन्हनि खे बि चवंदा त खिल ख़ुशीअ सां मोहबत सां हिक ॿिए सां हलूं, असांजो दर्स इहो ई आहे। साईं इजलास में इहे ॻाल्हियूं तय थियूं आहिनि त असां आगा सिराज साहिब वटि वेंदासीं ऐं उन सां ठाह जूं ॻाल्हियूं कंदासीं। असां शिकारपुर अबड़ा वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां आया आहियूं, कई करे सोशल मीडिया ते असां सॼो रंग ॾिठो आहे त छा थी रहियो आहे, छा न थी रहियो आहे। सो असां ॿिन्ही धुरियुनि खे इहो ई सलाह ॾींदासीं त पाण में ठही वञनि त तमामु बहितरु थींदो। असांजी बिरादरी जो पंहिंजो मसइलो हुयो ऐं असांजी बिरादरी इहा ई मुतफ़िक़ थी करे ॻाल्हि कई आहे त जेको फ़ैसिलो थींदो गॾियल थींदो, ऐं इनशाअल्लाह जेको आहे त मुशावरत सां जेका बि असांजी सलाह मशवरो थियो मुशावरत सां थींदो, बिल्कुलु अमन जी तरफ़ असांजी ॻाल्हियूं थींदियूं। असां ॻाल्हि खे अॻिते वधाइणु नथा चाहियूं ऐं न वधाईंदासीं, इनशाअल्लाह जेको बि थींदो मुशावरत सां ई फ़ैसिलो थींदो। मीर साहिब वेठा आहिनि असांजे अंदरि, जेको फ़ैसिलो कंदा इनशाअल्लाह मुशावरत सां थींदो। वाहिद बख़्श नालो आहे मुंहिंजो, जखरो आहे ॿाहिरी बिरादरीअ में, इन जे करे आया हूँ। खैर नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।